हज़रत सैयदना मौला अली करमल्ला वजह खां रिवायत आहे त अल्लाह अज़्ज़ व जल जे हबीब असां मरीज़नि जे तबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त बेशक अल्लाह बनी इसराइल जे हिकु नबी अलैहिस्सलाम जी तरफ़ वही फ़रमाई त पंहिंजी क़ौम खे ख़बर ॾेई छॾियो त जेको बि बानो मुंहिंजी रज़ा जे लाइ हिकु ॾींहं जो रोज़ो रखे थो त मां उन जे जिस्म खे सिहत बि अता फ़रमाईंदो आहियां ऐं उनखे अज़ीम अजुर बि ॾींदुसि। सुभान अल्लाह। अहादीस मुबारक में ज़ाहिर थियो तो रोज़ो अजर सवाब से गडोगड सेहत के हुसूल जो भी ज़रियो है। हाँ तो साइंसदान भी पंहिंजे तहकीकात में इन हकीकत के तस्लीम करण लगा तो जी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जो प्रोफेसर मोरपालेड चवे तो मां इस्लामी उलूम पढ़ी रो हुयुसि जैसे रोज़े के बारे में पढ़ो तो बेअख्तियार थी हैरत में अची चयो तो इस्लाम पंहिंजे मञण वारनि खे एतिरो अज़ीम आलीशान नुस्ख़ो ॾिनो आहे। मूंखे भी शौक़ थियो अहिड़ी तरह मूं भी मुसलमाननि जी तिर्ज़ ते रोज़ा रखणु शुरू करे छॾिया। काफ़ी अरसे खां पोइ मुंहिंजे मादे ते सोज हुयो। कुछ ही ॾींहंनि खां बाद मुंहिंजी तकलीफ़ में कमी महसूस थी ऐं मां रोज़ो रखंदो रहियुसि एतिरे ताईं जो हिकु महीने में मुंहिंजो मर्ज़ बिल्कुलु ख़त्म थी वियो। सुभान अल्लाह।